इहे अहले बैत चइबो आहे। छो त हिकिड़ो तबको अहिड़ो आहे जेको चवंदो आहे त रुगो 5 तन जेके आहिनि से उहे अहले बैत आहिनि। हिकिड़ो तबको अहिड़ो आहे। जॾहिं त असां अहले सुन्नत वल जमात जो नज़रियो इहो आहे त नबी अलैहिस्सलाम जूं घर वारियूं, नबी अलैहिस्सलाम जूं न्याणियूं ऐं अहिड़ी तरीक़े सां हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु, हज़रत हसन, हज़रत हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा इहे अहले बैत मज़ा ऐं बनो हाशिम में जेके बि अचनि था आले अली, आले अकील, आले अब्बास, आले जाफ़र, इहे बि अहले बैत में आहिनि। इहो असां अहले सुन्नत वल जमात जो नज़रियो आहे ऐं इहो नज़रियो ईअं नाहे बल्कि दलील ते क़ाइमु आहे। नबी अलैहिस्सलाम जूं घर वारियूं अहले बैत में आहिनि। तव्हां ही सूरह अहज़ाब 12 सिपारो जॾहिं शुरू थो थिए इन खां अॻु में जेको रुकू आहे उनखे ॾिसो, इन्नमा युरीदुल्लाहु युज़हिब अन्कुम रिस्स अहलल बैत, इनखे ॾिसो। इहो पूरो रुकू इन में नबी अलैहिस्सलाम जी घर वारनि सां ख़िताब आहे, या निसाअ नबी। बल्कि हिन आयत में भी अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो त वकरना फी बुयूतिकुन्ना, इन में भी ख़िताब नबी अलैहिस्सलाम जी घर वारनि खे आहे। इहे जॾहिं अल्लाह अहकामात ॾिना त वकरना फी बुयूतिकुन्ना वला तबरजना तबरुजल जाहिलियतिल ऊला व अक़िमना अस्सलाह व आतिना ज़का व अतिअना अल्लाह व रसूला। अॻियां अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो त इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिस्स अहलल बैत, यानी नबी अलैहिस्सलाम जी घर वारनि खे अल्लाह जेके इहे हुकुम ॾिना उन खां पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो त इहे हुकुम इन करे आहिनि त अल्लाह तव्हांखे पाक करण थो चाहे, ए नबीअ जूं घर वारियूं, ए अहले बैत। त हिन आयत जी रूह सां बि इहो मालूम थिए थो त नबीअ जूं घर वारियूं अहले बैत मज़ा आहिनि। जेके नबीअ जूं घर वारनि खे अहले बैत नथा मञनि ऐं उन जे बावजूदि दावो उन्हनि जो इहो आहे त असां अहले बैत जा हुकमदार आहियूं या ग़ुलामान अहले बैत आहियूं, असल में वो मुनकिरीन अहले बैत आहिनि। उहे अहले बैत जो इनकार था कनि। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु इहा सूरतुल अहज़ाब जी जेका 33 आयत आहे इन जे बारे में फरमाइनि था त इहा ख़ासि अहले बैत जे हवाले सां नाज़िल थी आहे, नबीअ जी घर वारनि जे लाइ नाज़िल थी, जंहिंमें उन्हनि खे अहले बैत चयो वियो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त असां हज़रत अली साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु, हज़रत फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा, हज़रत हसन साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु, हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु, इन्हनि खे बि अहले बैत चऊं था ऐं मञूं था। इन हिकु दलील तिरमिज़ी शरीफ़ में रिवायत आहे त हीअ आयत जॾहिं नाज़िल थी, नबी अलैहिस्सलाम हज़रत फातिमा, हज़रत अली साईं, हज़रत हसन, हज़रत हुसैन रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन खे घुरायो, उन्हनि जे मथां चादर विधनि ऐं अल्लाह खां दुआ कया, या अल्लाह ही बि मुंहिंजे अहले बैत मज़ा आहिनि, हिननि खे बि तूं पाक कर, हिननि खे बि तूं पाक कर। त इन करे असां उन्हनि खे बि अहले बैत था कोठियो। अहिड़ी तरीक़े सां ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह तआला हिकिड़ो सहाबी रसूल आहे, उन्हनि खां अहले बैत जे हवाले सां पुछियो वियो जिन जे मथां सदको हराम आहे, मुस्लिम में रिवायत आहे। उहे चवनि था आले अकील, आले अली, आले अब्बास, आले जाफ़र, इहे अहले बैत आहिनि। इहे बि अहले बैत आहिनि जिन जे मथां सदको हराम आहे। त असां इन्हनि सभिनीनि खे अहले बैत तस्लीम कयूं था, कंहिंजो इनकार नथा कयूं, कंहिंजो इनकार नथा कयूं। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, सभिनि खां अॻु में अहले बैत में नबीअ जूं घर वारियूं आहिनि। अहले बैत चइबो आहे घर में रहण वारनि खे। नबीअ जे घर में जेके रहियूं उहे नबीअ जूं घर वारियूं, उहे नबीअ जूं घर वारियूं, उन्हनि जा फ़ज़ाइल, उन्हनि जी शान, सभिनि खां वॾी शान त उन्हनि जी इहा आहे जो हू नबीअ जे निकाह में आहियूं, नबीअ जे निकाह में आहियूं। सूरत नूर जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाइनि था त पाकीज़ा औरतूं पाकीज़ा मर्दनि जे लाइ ऐं पाकीज़ा मर्द पाकीज़ा औरतुनि जे लाइ आहे। इन करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन सूरतुल अहज़ाब में नबी अलैहिस्सलाम जी घर वारनि जे लाइ फरमायो त लस्तुन्ना का अहदिम मिनन निसा, या निसा नबी लस्तुन्ना का अहदिम मिनन निसा, ए नबी जूं घर वारियूं तव्हां आम औरतुनि वांगुरु न आहियो,
यानी तव्हांजो मक़ाम, तव्हांजो मर्तबो, तव्हांजो दर्जो, तव्हांजो रुतबो आम औरतुनि खां मथे आहे। तव्हांजे घरनि में अल्लाह जी वही थी अचे, तव्हां नबीअ जे पाकीज़ा बिस्तर ते सुम्हो थियूं, तव्हां नबीअ जे पाक घर में रहो थियूं, तव्हां नबीअ जे पाक माल खे खाओ थियूं। तव्हांजो दर्जो आम औरतुनि जहिड़ो न आहे, आम औरतुनि जहिड़ो न आहे। बल्कि सूरतुल अहज़ाब में इन ई रुकूअ में ग़ज़वा ख़ैबर खां पोइ जॾहिं मुसलमाननि जा हालात बहितर थिया, फुतूहात थियूं, ख़ैबर फतह थियो, त सहाबा वटि जेको आहे सो पाइण लाइ सुठा लटा आया ऐं उन्हनि जी माइनि वटि, सहाबियात वटि जेको आहे सो ज़ेवरात आया, माल आयो, सुठो खाधो आयो। त उम्महातुल मोमिनीन नबी अलैहिस्सलाम जो घर वारनि बि नबी अलैहिस्सलाम जे साम्हूं फरमाइश रखी ऐं उन्हनि हिकिड़ो मुतालबो रखियो हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे ज़रिए त अवां नबी अलैहिस्सलाम खे चओ त असांजे ख़र्चे में कुझु इज़ाफ़ो कयो वञे, असांखे बि कुझु लटा मिलनि, कुझु ज़ेवरात मिलनि, खाधो सुठो मिले। इहो मुतालबो नबी अलैहिस्सलाम जे घर वारनि रखियो नबी अलैहिस्सलाम जे साम्हूं। उम्मे सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे ज़रिए नबी अलैहिस्सलाम मुतालबो ॿुधो, नबी अलैहिस्सलाम नाराज़ थी, नबी अलैहिस्सलाम नाराज़ थी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान में ये आयत नाज़िल फरमाई त या अय्युहन नबिय्यु कुल लि अज़वाजिका इन कुंतुन्ना तुरिदनल हयातद दुनिया व ज़ीनतहा फतआलैना उम्मतिकुन्ना व उसर्रिहुकुन्ना सराहन जमीला। या नबी पंहिंजे घर वारनि खे चओ, जेकॾहिं उहे दुनिया जो ज़ेबो ज़ीनत थियूं घुरनि त ठीकु आहे, पोइ अचो मां तव्हांखे उहे ॾियां थो ऐं पोइ तव्हांखे रुख़्सत थो कयां, तव्हांखे तलाक थो ॾियां। हालांकि मुतालिबो उन्हनि जो पंहिंजी जाइ ते जाइज़ हुयो, मुतालिबो जाइज़ हुयो, नाजाइज़ न हुयो। पोइ छो नबी अलैहिस्सलाम नाराज़ थिया, तंबी नाज़िल थी, तव्हांखे जेकॾहिं दुनिया जी इहे शयूं खपनि त असां तव्हांखे तलाक ॾियूं। उलमा इन जा ॿ जवाब ॾिना। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जज़ाए ख़ैर ॾियो उलमा खे। हिकिड़ो जवाबु, मुतालिबो अगरचे जाइज़ हुयो, पर जेकॾहिं नबी अलैहिस्सलाम पूरो कनि हा त पोइ काफ़र छा चवंदा? काफ़र चवंदा इन करे त मको छॾियो हुई, इन करे त पथर खाधा हुआ, इन करे त पंहिंजे सहाबा खे शहीद करायो हुई जो पंहिंजी घर वारनि खे सुठो खाधो, सुठा लटा, माल ॾे। उहे काफ़र एतिराज़ कनि हा नबीअ जी दावत ते, नबीअ जी महिनत ते, नबीअ जे कम ते, उहे काफ़र एतिराज़ कनि, उन वक़्तु बि कनि, अॼु बि कनि। इन करे उन्हनि जे इन जाइज़ मुतालबे खे बि पूरो न कयो। ॿियो जवाबु उलमा इहो ॾिनो त नबी अलैहिस्सलाम जूं घर वारियूं उम्मत जी मायुनि जूं, उम्मत जूं जेके ख़वातीन आहिनि, मायूं आहिनि, उन्हनि जे लाइ रोल मॉडल आहिनि। हाणे जेकॾहिं उन्हनि वटि सुठो खाधो हुजे हा, नबीअ जे घर वारनि वटि उहे सुठो पाइनि हा, उन्हनि वटि ज़ेवरात हुजनि हा, त पोइ हिन उम्मत जे अंदरि ग़रीब मायूं कंहिंखे ॾिसंदा ऐं तसली हासिल कंदा? ग़रीब मायूं कंहिंखे ॾिसी तसली हासिल कंदा? त इन करे उन्हनि जो मुतालबो पूरो न कयो हुयो त ग़रीब मायूं इन नबी अलैहिस्सलाम जे घर वारनि खे ॾिसी तसली हासिल कनि। जेकॾहिं असां वटि खाधे लाइ न आहे, पाइण लाइ न आहे, ज़ेवरात न आहे, त छा थी पियो? नबीअ जे घर वारनि वटि बि त न हुयो। त इन करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो त या निसा अन नबी लस्तुन्ना का अहदिन मिनन निसा, त आम औरतुनि वांगुरु न आहियो। तव्हां जेकॾहिं नेकी कंदो तव्हांखे डबल अजर मिलंदो। आम औरतुनि लाइ डबल अजर न आहे, आम औरतुनि लाइ डबल अजर न आहे। त नबी अलैहिस्सलाम जे घर वारनि जी शान जुदा आहे, मर्तबो जुदा आहे। नबी अलैहिस्सलाम जी पहिरीं घर वारी हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह तआला। अच्छा, हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि सम्झी वठो, जीअं मसइलो सम्झ में अची वञे। नबी अलैहिस्सलाम पंहिंजी घर वारनि जे जाइज़ मुतालबे खे पूरो न कयो, बल्कि अल्लाह फरमायो जेकॾहिं दुनिया घुरनि थियूं तव्हां तलाक ॾेई छॾियो। पोइ उहो नबी छा पंहिंजी न्याणीअ जी इहा तरबियत कंदो जो मुंहिंजी वफ़ात खां पोइ वञी जेको आहे सो तूं फदक जो मुतालबो कजांइ ऐं न मिले त नाराज़ थी वञे? छा उहो नबी पंहिंजी न्याणीअ जी इहा तरबियत कंदो? न।
जी नबीअ दुनिया लाइ पथर न खाधा बल्कि दीन लाइ पथर खाधा। उहो नबी कीअं तरबियत करे सघे थो पंहिंजी न्याणीअ जी इहा? पोइ चवंदा आहिनि साईं पोइ मुतालबो बि त कयो हज़रत फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां फद करियो। त उलमा चवंदा आहिनि बाबा उहो इन करे कयो त नबीअ जी वफ़ात खां पोइ बि माण्हुनि खे ख़बर पए त नबी हिन दुनिया में दुनिया जे लाइ नाहे आयो, तॾहिं हुनजी विरासत न आहे हूंदी। इहा ॻाल्हि अवाम उन्नास जे साम्हूं अचे बसि। इन करे हज़रत फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा इहा ॻाल्हि हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे साम्हूं रखी फदक जे हवाले सां, जिते हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो त जहिड़े तरीक़े सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में फदक जे बारे में मामिलो हलंदो हुयो, ओढ़े ई तरीक़े सां हलंदो। हज़रत फातिमा रज़ी अल्लाह तआला इन ते ख़ामोश थी वियूं, यानी जवाब मां मुतमिन थी वियूं। बहरहाल त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं घर वारियूं उन्हनि जो मर्तबो शान वधी। हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह तआला अन्हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सही रिवायत आहे ख़ैरुन निसाई औरतुनि में बहितरीन, नबी साहब फरमायो था ख़दीजा ऐं औरतुनि में बहितरीन आहे। अहिड़े तरीक़े सां जिब्राइल अमीन अचे थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवनि था त ए अल्लाह जा रसूल हज़रत ख़दीजतुल कुबरा खे सलाम ॾियो मुंहिंजो ऐं उन सां गॾु हिन खे ख़ुशख़बरी ॾियो त हिन जे लाइ जन्नत में हिकिड़ो महल आहे। जन्नत में हिकिड़ो महल त नबीअ जी घर वारनि लाइ फ़रिश्ता ईंदा हुआ सलाम खणी नबीअ जी घर वारनि जी। हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे लाइ अचे थो सही रिवायत आहे, ख़ुदि हज़रत आयशा नक़ल कनि थियूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां शादीअ खां अॻु में नबी साहब फरमाइनि था त मूंखे 2 दफ़ा ख़्वाब में फ़रिश्ते तुंहिंजी शक्ल ॾेखारी ऐं फ़रिश्ते चयो त हिन सां अव्हांजी शादी थी ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त शादी कराई। अहिड़े ई तरीक़े सां मुस्तदरक हाकिम जे अंदरि सही रिवायत आहे त जिब्राइल अमीन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो त ही अव्हांजी दुनिया ऐं आख़िरत जी घरवारी आहे। अहिड़ी तरीक़े सां सही रिवायत आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकिड़ी दफ़ा जिब्राइल अमीन आयो ऐं उन चयो त ए अल्लाह जा रसूल आयशा खे मुंहिंजो सलाम चयो त ही नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर वारनि जो मान मर्तबो। हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह तआला अन्हु उन्हनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा कई त ए अल्लाह जा रसूल तव्हांखे सभिनि खां वधीक मोहबत कंहिंसां आहे? त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त आयशा सां, आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा सां। तरीक़े सां हज़रत अबू अशअरी रज़ी अल्लाह तआला उहे तिरमिज़ी जे अंदरि रिवायत आहे, उहे फरमाइनि था त सहाबा खे जॾहिं की हदीस जे बारे में मसइलो पेश ईंदो हो, यानी उहा हदीस हू सम्झी न सघंदा हुआ त उम्महातुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा वटि वेंदा हुया ऐं उन खां उहा हदीस सम्झंदा हुया। अल्लाह उन्हनि खे एॾो इल्मु ॾिनो। अहिड़े तरीक़े सां अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु ग़ालिबन तिरमिज़ी में रिवायत आहे जॾहिं हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जी वफ़ात वेझी हुई त अब्दुल्ला बिन अब्बास फरमायो हज़रत आयशा खे त अव्हां उहा माई आहियो जंहिंजी बारात जंहिंजी पाकी अल्लाह आसमान मां नाज़िल फरमाई त अव्हां बेगुनाह आहियो। क़ुरान जा 2 पूरा रुकू हज़रत आयशा जी शान ऐं फज़ीलत में नाज़िल थी। उहा हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो विसाल जेको थियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेकी वफ़ात थी उहा हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे हंज में थी आहे। हंज में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम थी ऐं जेको रोज़ो मुबारक आहे उहो त हज़रत आयशा जो पंहिंजो हुजरो आहे जिथे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मदफ़ून आहे, जिथे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मदफ़ून आहे। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी घर वारनि जी इहा शान ऐं मर्तबो आहे। इन करे उन्हनि जे लाइ जेकॾहिं को शख़्स बस ज़ुबानी थो करे या पंहिंजे दिलि में उन्हनि जे लाइ ग़लति नज़रियात थो रखे त पोइ उन जो ख़ात्मो ईमान ते न आहे बल्कि उहो पाण बि ईमान ते न थियो। इहो बि यादि रख, उहो पाण बि ईमान ते न आहे। इन करे ख़ुदारा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी घर वारनि जे लाइ
का अहिड़ी ॻाल्हि ॿुधो त उन ते कन ई न धरियो, छो त इहो ईमान जो मसइलो, इहो ईमान जो मसइलो। अहिड़े ई तरीक़े सां हज़रत फ़ातिमा रज़ी अलाह तआला अन्हा नबी अलैहिस्सलाम जी नबी अलैहिस्सलाम फरमायो त फ़ातिमा मुंहिंजे दिलि जो टुकड़ो आहे, जेको इन खे रंजाईंदो उहो मूंखे रंजाईंदो। हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अलाह तआला अन्हा फरमाइनि थियूं, रिवायत आहे त नबी अलैहिस्सलाम वांगुरु वेहंदियूं हुयूं, नबी अलैहिस्सलाम वांगुरु हलंदियूं हुयूं, नबी अलैहिस्सलाम वांगुरु खाईंदियूं हुयूं। हज़रत फ़ातिमा रज़ी अलाह तआला अन्हा जॾहिं घर में ईंदियूं हुयूं त नबी अलैहिस्सलाम उथी पंहिंजी न्याणीअ खे बोसो ॾींदा हुआ ऐं पंहिंजी जॻह ते विहारींदा हुआ। इहो प्यार हुयो नबी अलैहिस्सलाम सां। नबी अलैहिस्सलाम जो पंहिंजी न्याणी हज़रत फ़ातिमा रज़ी अलाह तआला अन्हा। ऐं अहिड़े ई तरीक़े सां नबी अलैहिस्सलाम जॾहिं हज़रत फ़ातिमा जे घर वेंदा हुया त हज़रत फ़ातिमा पंहिंजी जाइ तां उथंदियूं हुयूं, नबी अलैहिस्सलाम खे बोसो ॾींदियूं हुयूं ऐं पंहिंजी जॻह ते विहारींदियूं हुयूं। इहा मोहबत हुई हज़रत फ़ातिमा जी नबी अलैहिस्सलाम। नबी अलैहिस्सलाम फरमायो हज़रत फ़ातिमा रज़ी अलाह तआला अन्हा खे त तूं जन्नत जी मायुनि जी सरदार आहे, जन्नत जूं जेके मायूं आहिनि उन्हनि जी तूं सरदार। तिरमिज़ी शरीफ़ में सही हदीस मौजूद। हज़रत अली रज़ी अलाह तआला अन्हु उन्हनि जी पंहिंजी शान, पंहिंजो मर्तबो आहे। नंढपिण में इस्लाम आंदनि, नंढपिण में अल्लाह जज़ाए खे ॾियो उलमा खे फरमाइनि था त हज़रत अली जी जवानी नबीअ जे साए जे हेठां गुज़री। हज़रत अली जेके जवान थिया आहिनि उहे नबीअ जी तरबियत में थिया आहिनि, नबीअ जे साम्हूं थिया आहिनि, नबीअ जी सोहबत, नबीअ जी संगत में थिया आहिनि। इहा का घटि ॻाल्हि कोन्हे। नबी अलैहिस्सलाम हज़रत अली रज़ी अलाह तआला अन्हु जे लाइ फरमायो त अंत मिन्नी बि मंज़िलती हारून मिन मूसा, तव्हां मुंहिंजे लाइ उहो ई दर्जो रखो था जीअं मूसा जे लाइ हारून रखे। इल्ला अन्नहु ला नबी बादी, हा मूंखां पोइ मगर को नबी न आहे। नबी अलैहिस्सलाम में हिजरत करे वञनि था, हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे त पाण सां गॾु था वठी वञनि, पर हज़रत अली साईं खे पंहिंजे बिस्तर ते सुम्हारे था वञनि। इहा बि का घटि ॻाल्हि कोन्हे, इहा बि का घटि ॻाल्हि कोन्हे। उलमा फरमाइनि था नबी अलैहिस्सलाम हिजरत कई आहे, होॾां काफ़िरनि मशवरो कयो त असां नबीअ खे शहीद कंदासीं। नबी निकिता आहिनि, जेकॾहिं उहे नबीअ जे बिस्तर ते हमिलो कनि हा त शहीद केरु थिया? हज़रत अली साईं। हज़रत अली साईं शहीद थिया त उलमा चवनि था त हज़रत अली साईं जेकॾहिं शहीद थियनि हा त इहो नबूअत जो फिदियो हुजे हा। इहे छा हुजनि हा? नबूअत जो फिदियो। इहा का घटि ॻाल्हि कोन्हे, इहा का घटि शान कोन्हे, इहो को घटि मक़ाम ऐं मर्तबो कोन्हे। पर हिते हिकिड़ी इहा ॻाल्हि बि सम्झंदो त उलमा चवनि था जेकॾहिं नबी अलैहिस्सलाम खां पोइ हज़रत अली साईं जानशीन हुजनि हा त हज़रत नबी अलैहिस्सलाम पोयां हज़रत अली खे पंहिंजे बिस्तर ते सुम्हारनि न, बल्कि पाण सां गॾु वठी वञनि। छो त पोयां शहादत जो ॾिॼ हुयो त काफ़र काथे हमिलो न कनि। अहिड़े ई तरीक़े सां नबी अलैहिस्सलाम ग़ज़वा ख़ैबर जे मौक़े ते फरमायो, अञा ख़ैबर फ़तह न थी हुई, त मां सुभाणे उन शख़्स खे झंडो ॾींदुसि जंहिंजे हथ ते यानी फ़तह बि थींदी ऐं जेको अल्लाह ऐं उन जे रसूल सां मोहबत बि करे थो ऐं अल्लाह ऐं उन जो रसूल उन सां मोहबत कनि था। नबी अलैहिस्सलाम हज़रत अली साईं खे उहो झंडो ॾिनो, यानी हज़रत अली साईं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मोहबत कंदा हुया। इहा गवाही नबी अलैहिस्सलाम ॾिनी ऐं अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल बि हज़रत अली साईं सां मोहबत कंदा हुया। इहो को घटि मर्तबो कोन्हे। हज़रत अली साईं रज़ी अलाह तआला अन्हु उहे शख़्सियत आहिनि जेके अशरा मुबशरा सहाबी रसूल आहिनि, यानी जिन खे नबी अलैहिस्सलाम हिन दुनिया में जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी आहे, जन्नत जी ख़ुशख़बरी। अहिड़ी तरीक़े सां हज़रत अली साईं रज़ी अलाह तआला अन्हु जा जेके ॿई शहज़ादा आहिनि, हज़रत हसन हज़रत हुसैन रज़ी अलाह तआला अन्हुमा, बुख़ारी में रिवायत आहे नबी अलैहिस्सलाम फरमायो त ही ॿई मुंहिंजी हिन दुनिया जा गुल आहिनि, गुल। अहिड़े ई तरीक़े सां नबी सां फरमायो त या अल्लाह मां हिननि सां मोहबत थो कयां, हसन ऐं हुसैन सां, या अल्लाह तूं बि हिननि सां मोहबत कर, ऐं जेको हिननि सां मोहबत करे अल्लाह तूं उन्हनि सां बि मोहबत कर, उन्हनि सां बि मोहबत।
पर यादि रखिजो मोहब्बत नालो इत्तिबा जो अथव, पैरवीअ जो अथव। हिकिड़ो माण्हू चए त मूंखे पंहिंजे वालिद साहिब सां मोहबत आहे, पर वालिद जी ॻाल्हि खे न मञे, हुनजी ॻाल्हियुनि खे न मञे, त पोइ उहा मोहबत कहिड़ी थी? उहा मोहबत न आहे। अहिड़े तरीक़े सां नबी सां फरमायो त जेको इन्हनि सां मोहबत थो करे उहो मुंहिंजी मोहबत जे करे इन्हनि सां मोहबत थो करे, ऐं जेको इन्हनि सां बुग़्ज़ थो रखे उहो मूंसां ई बुग़्ज़ थो रखे। अहिड़े तरीक़े सां नबी सां फरमायो त सैयदा शबाबी अहलिल जन्ना, इहे ॿई जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि, हज़रत हसन साईं, हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह तआला। अहिड़े तरीक़े सां नबी सां हज़रत हसन रज़ी अल्लाह तआला जे लाइ फरमायो त हीउ मुंहिंजो पुटु सैयद ऐं सरदार आहे, इन जे ज़रिए उम्मत जी ॿिनि अज़ीम जमातुनि में सुलह थींदी। ॿिनि अज़ीम जमातुनि में छा थींदी? सुलह थींदी। नबी अलैहिस्सलाम इहा पेशन गोई फरमाई, ऐं ईअं ई थियो। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला जी शहादत खां पोइ हज़रत हसन साईं ख़लीफ़ा थियनि था, 6 महीना ख़िलाफ़त हले थी। उन खां पोइ हज़रत हसन साईं रज़ी अल्लाह तआला उहा ख़िलाफ़त हज़रत माविया रज़ी अल्लाह तआला खे ॾियनि था, उन्हनि सां सुलह था कनि ऐं उन्हनि जे हथ ते बैत था कनि, जिन जी पेशन गोई नबी अलैहिस्सलाम पंहिंजी ज़िंदगीअ में कई त मुंहिंजे हिन पुट जे ज़रिए ॿिनि अज़ीम जमातुनि में सुलह थी, ॿिनि अज़ीम जमातुनि में सुलह थी। त इहे मुख़्तसर फ़ज़ाइल आहिनि अहले बैत जा, इहा मुख़्तसर शान अव्हां जे साम्हूं बयानु कई हुई अहले बैत जी। पर हिते इहा ॻाल्हि यादि रखिजो त जीअं मां अॻ में बि हिकिड़ी ॻाल्हि कई त हिकिड़ो तबिको उहो आहे जेको अहले बैत जो मुनकिर बि आहे ऐं अहले बैत जी शान वधाए बि थो, अहले बैत जी शान वधाए बि थो। ऐं हिकिड़ो तबिको उहो आहे जंहिंखे नासबी चयो वेंदो आहे, जेके अहले बैत जी शान जा ई क़ाइल न आहिनि। पर असां अहले सुन्नत वल जमात जेका शान अहले बैत जी बयानु कयल आहे क़ुरान हदीस में, उनखे मञूं था, उनजा इनकारी न आहियूं, बल्कि उन्हनि खे पंहिंजे ईमान जो हिसो था तस्लीम कयूं, अहले बैत खे पंहिंजे ईमान जो हिसो था तस्लीम कयूं। ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हांखे इहा ॻाल्हि बि मिलंदी त अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत वल जमात वटि तव्हांखे अली नालो मिलंदो, हसन नालो मिलंदो, हुसैन नालो मिलंदो, इहे नाला मिलंदा। जीअं असां वटि तव्हांखे अबू बकर, उमर, उस्मान नाला मिलंदा, अहिड़े तरीक़े सां अली, हसन, हुसैन नाला बि असां वटि तव्हांखे मिलंदा। यानी असां सहाबा सां बि मोहबत था कयूं, नबीअ जे अहले बैत सां बि मोहबत था कयूं, नबीअ जे ख़ानदान वारनि सां बि मोहबत था कयूं। ईअं न आहे जो असां रुॻो हिकिड़नि सां मोहबत कयूं, ॿियनि सां न कयूं। पर ॿी तरफ़ तव्हांखे ही सहाबा वारा नाला न मिलंदा, सहाबा वारा नाला न मिलंदा। ऐं अहिड़े तरीक़े सां हीअ ॻाल्हि बि ज़हन में रहे त अॼु हिन दीन खे हासिल करण जो ज़रियो माण्हुनि तब्दील करे छॾियो। माण्हू दीन खे हासिल कनि था, दीन खे सम्झनि था सोशल मीडिया जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए दीन खे हासिल कनि था। ऐं उतां पोइ जेका ॻाल्हि ॿुधनि था बग़ैर तहक़ीक़ जे उन ते पंहिंजो अक़ीदो क़ाइमु था कनि। पोइ उहो भले हदीस नंबर छो न ॿुधाए, हदीस जी सिहत छो न ॿुधाए, पर उन जी तहक़ीक़ नथा कनि, उलमा खां अची पुछनि नथा, या पोइ उन जे लाइ उलमा जेका राय था रखनि उन राय खे नथा मञनि। त ख़ुदा इन शइ खां थोरो बचो, इन शइ खां थोरो बचो। नबी अलैहिस्सलाम फरमायो त क़यामत वारे नबी सां खां पुछा कयो वियो त ए अल्लाह जा रसूल क़यामत कॾहिं ईंदी? त नबी सां फरमायो त बाबा क़यामत जी तयारी कर, क़यामत त पंहिंजे वक़्त ते ईंदी। त नबी अलैहिस्सलाम खां उन शख़्स निशानियूं पुछियूं त अल्लाह जा रसूल निशानियूं? त नबी अलैहिस्सलाम फरमायो त जीअं वक़्तु को कमु कीअं ग़ैर माहिर जे हवाले कयो वञे त सम्झो क़यामत अची वई, को कमु ग़ैर माहिर जे हवाले कयो वञे त सम्झो क़यामत अची वई। हाणे गाॾी उहो हलाए जंहिंखे हलाइणी न अचे, डॉक्टरी उहो करे जंहिंखे डॉक्टरी न अचे, त पोइ ॿुधायो उन फ़न ते क़यामत ईंदी या न ईंदी? अहिड़े ई तरीक़े सां फ़तवो उहो ॾे जेको वीचारो मुफ़्ती न आहे, मसला उहो बयानु करे जीअं पढ़ियो ई न आहे, त पोइ अहिड़ो माण्हू पाण बि गुमराह थींदो, ॿियनि खे बि गुमराह कंदो, ॿियनि खे बि गुमराह कंदो। इन करे दीन उलमा खां वठिबो, दीन उलमा खां वठिबो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान में इहा ॻाल्हि बयानु फरमाई त या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह, ए ईमान वारो अल्लाह खां ॾिजो, अल्लाह खां ॾिजो, तक़वा इख़्तियार कयो। तक़वा कीअं हासिलु थींदो? तक़वा कीअं हासिलु थींदो? त अॻियां अल्लाह इहो बि बयानु कयो
वकूनू मा सादिकीन, जेके अल्लाह जा सच्चा बाना आहिनि, नेक बाना आहिनि, उन्हनि सां गॾु थी वञो, उन्हनि जी सोहबत इख्तियार कयो, तव्हांजे अंदरि तक़वा अची वेंदी, तव्हांजे अंदरि तक़वा अची वेंदी। यानी जेकॾहिं नेकनि जी सोहबत इख्तियार कंदो आहे त नेक थी वेंदासीं, ऐं बुरनि जी सोहबत इख्तियार कंदासीं त बुरा थी वेंदासीं। इन करे सोहबत सभिनि खां वॾी शइ आहे। ही सोशल मीडिया असांखे उलमा जी सोहबत खां, अलाह वारनि जी सोहबत खां, नेक बाननि जी सोहबत खां रोके थी। बसि असां हुते ॿुधोसीं ॻाल्हि ख़तमु, हाणे वञिणो न आहे काथे। सहाबा कराम खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेका फज़ीलत ॾिनी, अहले बैत खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेका फज़ीलत ॾिनी, उहो नबीअ जी सोहबत जे करे ॾिनी आहे, नबीअ जी सोहबत जे करे ॾिनी आहे। ऐं बाद में बि माण्हुनि खे जेका निस्बत मिली आहे उहा इन ई सोहबत जे करे मिली, इन ई उन्हनि खे जेको फैज़ मिलियो आहे उहो इन ई सोहबत जे करे मिलियो आहे। त उलमा सां गॾु, अल्लाह वारनि सां गॾु उन्हनि जे साम्हूं वेहणु, उन्हनि खां नसीहतूं हासिलु करणु। जीअं तव्हां ॾिसो, जेके जानवर आहिनि न, इंसान उन्हनि जी बि सोहबत, उन्हनि जो बि रंग वठंदो आहे। जेकॾहिं को बकरियूं चारींदो आहे त उनजो दिलि नरम हूंदो आहे, ऐं जेकॾहिं को उठ चारींदो त उनजो दिलि सख़्तु हूंदो। इंसान जानवरनि जी बि जेको आहे सो सोहबत खे वठंदो आहे, उन्हनि जे बि शयुनि खे वठंदो आहे। त अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं को इंसान की अलाह वारे वटि वेहंदो, अलाह वारे खां ॻाल्हियूं ॿुधंदो, उन खे ॾिसंदो, त उन जे अंदरि जेको तक़वा हूंदो, इख़लास हूंदो, लिल्लाहियत हूंदी, उहा हुन जे अंदरि बि ईंदी। त मां बि हिन जहिड़ो थियां, मां बि हिन जहिड़ो मुतक़ी थियां, कोशिशि कंदो। हाणे जेकॾहिं उन्हनि अलाह वारनि जी सोहबत खां ई दूरि थी वेंदासीं त पोइ असांखे सोशल मीडिया जे ज़रिए तक़वा हासिलु न थींदी, इख़लास जी ख़बर न पवंदी, लिल्लाहियत जी ख़बर न पवंदी, जेकॾहिं असां सोशल मीडिया खां दीन हासिलु कंदासीं। त इन करे ख़ुदारा इन शइ खां बचो, दीन जे बारे में। जीअं असां बीमार था थी वञूं त दवा वञी डॉक्टर खां था वठूं, हालांकि तव्हां लिखो, तव्हांखे उते बि नुस्ख़ो मिली वेंदो त बाबा हीउ नुस्ख़ो आहे, पर उहो इस्तेमालु नथा कयूं। छो त ख़बर आहे इहो नुस्ख़ो असांखे जेकॾहिं नुक़सानु विझी ॾिए त पोइ असांजी त जान वई। अहिड़े ई तरीक़े सां सोशल मीडिया जे मथां जेके माण्हू अचनि था, असांखे कहिड़ी ख़बर किथे था रहनि, हुननि जो अक़ीदो अमल कहिड़ो आहे, उन्हनि खां ॻाल्हि वठी असां पंहिंजे ईमान खे ख़राबु कयूं, असांखे कहिड़ी ख़बर। त इन करे इन शइ खां बचो। सहाबा जे बारे में अॼुकल्ह सोशल मीडिया ते बदगुमान कयो थो वञे, उलमा जे बारे में सोशल मीडिया ते बदगुमान कयो थो वञे। को इंजीनियर आहे, को पढ़ियलु लिखियलु कोन्हे, अची जेको आहे सो मसइला बयानु करे थो, पोइ माण्हुनि खे मुतनफ़िर करे थो। उलमा अहिड़ा, सहाबा अहिड़ा, माज़अल्लाह अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। हता के उन्हनि माण्हुनि अहले बैत खे बि न आहे छॾियो। इहा ॻाल्हि मां ॿुधायांव तव्हांखे, उहे माण्हू अहले बैत खे बि नथा छॾनि, बल्कि ख़ुदि नबीअ जी ज़ात खे नथा छॾनि, उन्हनि नबीअ जी ज़ात खे न आहे छॾियो। असांजो हिते वेदत कॉलोनी में मुंहिंजो दर्स थींदो आहे, जेका मस्जिद आहे जामिया मस्जिद, मौलाना जमील साहब रहमतुल्लाह अलैह जिथे हूंदा हुया, हिते मुंहिंजो दर्स थींदो हुयो। हींअर बि थींदो आहे, पर अॻु में जॾहिं थींदो हुयो, करोना खां अॻु में जॾहिं शुरू में शुरू थियो, त असां वटि मौलाना जमील साहब जो भाउ तलहा, जेको प्रोफेसर आहे, उहो उन वक़्तु स्कूल में पढ़ाईंदो हुयो, शायदि बीकन हाउस या सिटी स्कूल में किथे पढ़ाईंदो हुयो। त उन चयो त साईं, मुंहिंजो हिकिड़ो स्टूडेंट आहे, उहो काफ़ी ज़हीन आहे, पर उन जा कुझु एतिराज़ात आहिनि। छा एतिराज़ात आहिनि? चई साईं, हुन ही किताब ॾिनी आहे मूंखे, मोबाइल में हुन ॾेखारी, चई हीअ किताब ॾिनी आहे, इन किताब खे पढ़ी हुन वीचारे जे ज़हन में इश्कालात आया आहिनि, हुनजो दिमाग़ु ख़राबु थी वियो आहे, हीअ ज़रा ॾिसो त हिन में छा आहे। देवा उन किताब जो उनवान इहो हुयो, नालो इहो हुयो त क़ुरान के मुसन्निफ़ीन, माज़अल्लाह। यानी उन किताब में इहा ॻाल्हि साबित कई हुई त हीअ क़ुरान अलाह जी किताब न आहे, बल्कि माण्हुनि जे हथ जी लिखी। उन किताब में इहा ॻाल्हि लिखी, 114 या 112 सफ़नि जी किताब हुई। मां ठीकु आहे, मूंखे इहा ॾियो, मां हिन खे ॾिसंदुसि, पोइ जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो मां तव्हांखे जवाबु ॾींदुसि। ठीकु आहे साईं, उहा उन मूंखे ॾिनी। हाणे अंदाज़ो हणो हुनखे उहे शयूं आयूं किथां? इन ई सोशल मीडिया जे ज़रिए, फेसबुक जे ज़रिए या हितां किथां। हाणे जेकॾहिं उहो इस्तेमालु न करे हा त हेॾे वञे हा, दीन खे उन ग़लति ज़रिए जे ज़रिए हासिलु न करे हा त हेॾे वञे हा। असां उहो वरितीसीं, ॾिठोसीं, पोइ हुनखे चयोसीं बाबा हुन छोकिरे सां मिलाए, ॻाल्हायूं असां।
पर वो छोकिरो वीचारो साम्हूं न आहे। असां चयो हुनखे वठी आहे ॻाल्हायूंसि, तयारी कई आहे, असां ॿुधायूं कहिड़ा एतिरा हिन किताब में कहिड़ियूं हुननि ख़यानतियूं कयूं, धोखा ॾिना आहिनि, कूड़ ॻाल्हाया आहिनि, हक़ीक़त छा आहे, ईअं ॻाल्हि आहे ई कोन जेके हवाला ॾिना अथई। चई साईं उहो छोकिरो मुलाक़ात नथो करणु चाहे, इन करे त डिॼे थो, मौलवी मूंखे मारे छॾींदा। ॻाल्हि ई अहिड़ी आहे। असां चयूं असां उहे न आहियूं, असां ॻाल्हि सम्झाईंदासीं त छो माणींदासीं हुनजी, पर उहो वीचारो मुलाक़ात न कई। पोइ कुझु अरसे खां हलंदे 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 हुन खां पुछियो थियो, ॾे ख़बर हुन छोकिरे जो छा थियो। चई साईं उहो देहरियो थी वियो आहे, मुढ थी। अल्लाह मस्जिद में वेठो आहे, क़ुर मुंहिंजे साम्हूं आहे। तलहा मौलाना जमील साहब जो भाउ अथव, प्रोफेसर अथव, वञी उन खां तव्हां पुछी सघो था। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी दफ़ा असां वटि केस आयो, तौहीद मस्जिद गुलिस्ना के स्टेशन ते असां वेहंदा आहियूं, जुमियारे ॾींहुं जुड़ंदा आहियूं, इन जी कम जे हवाले सां दर्स वग़ैरह हूंदो आहे। त हिकिड़ो वॾी उमिरि जो शख़्स वीचारो पोड़ो अची दाढ़ी वारो पंहिंजे नौजवान छोकिरे खे वठी आयो। नौजवान छोकिरे खे, उहो यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुयो उन वक़्तु, या प्राइवेट किथां को कोर्स करे पियो की कॉलेज साइड खां, त उनखे वठी आयो। उनजी ग़ालिबन दाढ़ी न हुई, ग़ालिबन मूंखे यादि नथो बीहे, बहरहाल उनखे वठी आयो। छा थियो साईं, हिनखे मां हिफ़िज़ करायो। पोइ साईं हिनखे हिकिड़ो ट्यूशन ते टीचर रखी ॾिनमि, उहो हिनखे अची पढ़ाईंदो। पर उन हिन जा अलाए कहिड़ा नज़रियात करे छॾिया आहिनि। हाणे हीउ निमाज़ खां बि वियो, हिन खां निमाज़ खां बि वियो, त ईअं बि थिए थो। पोइ हुनखे सम्झायोसीं, हुनजी ॻाल्हियुनि खे ॿुधोसीं, हुननि खे जवाबु ॾिनो ईअं न आहे, ईअं तोखे जेके ॻाल्हियूं ॿुधाइनि ईअं न आहे। त माण्हू सोशल मीडिया जे ज़रिए, माण्हुनि जे ज़रिए दीन खां परे था थियनि। त इन करे कोशिशि कयो त उलमा खां सम्झण जी दीन खे कोशिशि कयो, जेके अहले हक़ उलमा आहिनि, उलमा जे वेझो थियो ऐं उन्हनि जमातुनि जे वेझो थियो जिन जे ज़रिए हिन जेको आहे सो ज़मीन ते अलाह जे दीन जी ख़िदमत थी थिए। माण्हू दीन में दाख़िल था थियनि, ऐं रुगो माण्हू नाले जा दीन में दाख़िल नथा थियनि, बल्कि पंहिंजी शक्लो सूरत बि तब्दील था कनि। जीअं तबलीगी जमात जो कमु आहे, माशाल्लाह हले पियो थो, उहे कमु कनि था। बेनिमाज़नि खे वीचारा निमाज़ी न रुगो निमाज़ी था कनि, बल्कि तहजुद गुज़ार करे था छॾनि, तहजुद गुज़ार करे था छॾनि। इहा दीन जी महिनत हूंदी आहे, इहो दीन जो कमु हूंदो आहे, इहे दीन जा कम था कनि। ख़त्म नबूअत वारा वीचारा कनि था, ख़त्म नबूअत वारा, तव्हां रुगो उन्हनि खे वीचारनि खे रमज़ान में रुगो ॾिठो हूंदो, चंदे लाइ वीचारा ईंदा हूंदा, या ईअं कीअं ॾींहुं ईंदा हूंदा, पर उहे वीचारा कमु कनि था। ऐं जेके कादियानी वञी माण्हुनि खे परेशान था कनि, या उन्हनि खे कादियानी करण जी कोशिशि था कनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु वञी उते कमु था कनि। न रुगो हिन पाकिस्तान में, बल्कि पाकिस्तान खां ॿाहिरि बि, ऐं कादियानियुनि खे मुस्लमान था कनि, माशाल्लाह उन्हनि वीचारनि जो बि कमु आहे। अहिड़ी तरीक़े सां सहाबा जे दिफ़ा जे लाइ बि जमात आहे जेका कमु थी करे। जेके माण्हू सहाबा जे मथां इश्काल था कनि, एतिराज़ था कनि, उन्हनि खे दूर था कनि, सहाबा जो दिफ़ा था कनि, ऐं अहले बैत जो बि दिफ़ा था कनि। त अहले बैत जो जेको किरदारु, जेका सीरत, जेका शख़्सियत पेश कई थी वञे, उहा सही न आहे। असल शख़्सियत उन्हनि जो किरदारु, सीरत ही आहे। नबीअ जी नामूस जो दिफ़ा, नबी जे सहाबा अहले बैत जो दिफ़ा, दीन जी तबलीग। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि खां कमु वठे थो, इन्हनि माण्हुनि सां गॾु थियो। बाक़ी जेके सोशल मीडिया ते वेही करे रुगो उलमा ते एतिराज़ कनि, सहाबा ते एतिराज़ कनि, अहले बैत ते एतिराज़ कनि, क़ुर ते एतिराज़, हदीस ते एतिराज़, उहे दीन जी ख़िदमत नथा कनि, उहे दीन जी ख़िदमत नथा कनि। बल्कि तव्हांखे लफ़्ज़ जेकॾहिं बुरो लॻे त माज़रत आहे, पर हक़ीक़त इहा ई आहे, उहा पंहिंजी बि क़बर कारी था कनि, ऐं ॿियनि खे जिन खे गुमराह था कनि, उन्हनि जी बि कारी था कनि। जेके दीन खां दूर कंदा, दीन खां, नबीअ जे सहाबा खां, नबीअ जी हदीसनि खां बदगुमान कंदा, उन्हनि जी क़बर पोइ कहिड़ी जेको आहे सुठी थी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे ऐं तव्हांखे क़ुर सुन्नत जी सही तालीम ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेकॾहिं कंहिं साथीअ खे को सवाल हुजे त उहो दर्स ऐं दुआ खां पोइ सवाल करे सघे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमह इन्नका अंतल वह्हाब। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार।
अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल हुदा वत्तुका वल आफाफ वल गिना। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़िया फ़िद दुनिया वल आखिरह। या अरहमर राहिमीन या रहमान